खिपरो में कुछ दी अग सांगड़ पुलिस पारां कूड़ मुक़ाबलो जाना बेदर्दी सां क़त्ल कयल पोरे तलियदर रोंझो जे वारसनि जी प्रेस कॉन्फ्रेंस अदालती जांच जो मुतालबो। मक़तूल जे वारसनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वॾे वज़ीर पारां मामले जी जोड़ायल पुलिस कमेटी खे 10 ॾींहं अंदर रिपोर्ट पधरी करणी हुई, पर 14 ॾींहं गुज़रण जे बावजूद अञा ताईं रिपोर्ट पधरी नाहे कई वई। मक़तूल जे वारसनि जो चवणो त पुलिस का बि शफ़ाफ़ जांच न कंदी। हिननि जो वधीक चवणो त आचर जे ॾींहं खां जदोजहद कमेटी अणॼातल मुद्दे ते बुख हड़ताल कैंप लॻाए एहतिजाज जो दायरो वधाईंदी। हिननि मुतालबो कयो त जुडिशियल GIT जोड़े शहीद जे नाहक खून सां इंसाफ़ कयो वञे। साईं इंक्वायरी पहिरीं त शुरू में असां हिनखे इंक्वायरी का पुलिस जी सरबराही ऐं मौजूदगीअ में जी असां मुखालफ़त कईसूं पे, असां रद्द कयोसीं पे। उन खां पोइ जेका हीअ जेको नोटिस निकितो आहे सिर्फ़ु कूड़े इनकाउंटर जेका फेक इनकाउंटर जी इंक्वायरी हुई, जंहिंमें वारसनि उन सां ताउन बि कयो कमेटी सां, पर उनखे अॼु 15 ॾींहं थी विया आहिनि, लॻभॻि 16 ॾींहं अञा ताईं हुननि जेका रिपोर्ट पधरी नाहे कई। माना सिधो सऊं त उहा हिकिड़ी थिए पई बदनीयती, हिकिड़ी जेके बचाइण जे लाइ हुननि पुलिस ऑफिसरनि खे पंहिंजनि खे बचाइण जे लाइ हिकिड़ी। अच्छा, रिपोर्ट में लेट थियण जे करे पुलिस पंहिंजो कहिड़ो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे, छा जे करे? अञा ताईं को बि पुलिस मौक़िफ़ साम्हूं कोन आयो आहे रिपोर्ट में। DIG चई वियो हुयो त माइटनि सां फ़ोन या रूबरू राब्तो करे सघंदा, त छा हिन मामले ते माइटनि हुन सां राब्तो कयो? माइटनि सां कोन राब्तो कयो। रिपोर्ट में तव्हां पिया 22 जी तारीख़ हीअं आहे जी। सो उहा तारीख़ हुई कल्ह 2 ॾींहं 8 तारीख़, उन ते जेको जज साहब मोकल ते वेलो वरी 16 तारीख़ मिली आहे हिन महीने जी। रिपोर्टर वाधूराम वाणी सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।